नाज़रीन, ठरी मीरवाह में रिटायर उस्ताद शागिर्द सां बदफैली कई आहे। तफ़सील ॿुधण जे लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे रियाज़ चांडियो। जी रियाज़, छा तफ़सील आहिनि? बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ठरी मीरवाह शहर जे मीरस कॉलोनी जे रहवासी रिटायर्ड उस्ताद सारंग शर जे निभाउ शाह पाड़े जे रहवासी 10 वरनि जे नींगर ऐं क्लास जे शागिर्द साहिल मंगणार सां जिन्सी ॾाढाई करण वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियण बाद SSP खैरपुर अमीर सौद मंगसी वाक़े जो नोटिस वरितो वियो, जंहिं बाद केतिरा ई माण्हू केस दाख़िल करण लाइ ठरी मीरवाह थाणे ते पहुची विया, जिते साहिल मंगणार जे वालिद ज़ाहिद मंगणार साहिबनि खे ॿुधायो त मुंहिंजो नंढड़ो पुटु मास्टर सारंग शर वटि ट्यूशन वठंदो हुयो। मास्टर मुंहिंजे पुट सां वॾो ज़ुल्म कयो आहे, इंसाफ़ कयो वञे। जॾहिं त मीरवाह थाणे ते ज़ाहिद मंगणार जी फरियाद ते सारंग शर ख़िलाफ़ नींगर साहिल मंगणार जी सां जिन्सी ॾाढाई करण जो केस दाख़िल कयो वियो आहे। जॾहिं त केस में नामज़द जवाबदार गिरफ़्तार न थी सघियो आहे। ॿुधाए त ज़रियनि मां मालूम थियो आहे त हिकु औरत समेत 2 जवाबदार एवज़ में गिरफ़्तार थियल आहिनि। जी रियाज़, तव्हांजी महिरबानी।